أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فاستجاب له ربه فصرف عنه كيدهن إنه هو السميع العليم ثم بدا لهم من بعد ما رأوا الآيات ليسجننه حتى حين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد हे सूरह यूसुफ जी आयत नंबर 34 ऐं 35 नंबर आयात हुयूं। इन खां पहिरियां जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानो ताला खां दुआ था घुरनि त उन्हनि खे जेल वञणु वधीक पसंदि आहे। इन का अमल करण खां वधीक बहितर आहे त उहे जेल वञनि। त अल्लाह ताला हाणे हिननि आयात में यूसुफ अलैहिस्सलाम जी दुआ जो उन्हनि जी जेका अल्लाह ताला सां जेका गुफ़्तगू हुई उन्हनि जो रिस्पॉन्स था कनि। सभ खां पहिरियां अल्लाह ताला चए थो त अल्लाह ताला उन्हनि जी दुआ ॿुधी। फ़स्तजाब जो मक़सदु इहो आहे त अल्लाह सुब्हानो व ताला उन्हनि खे रिस्पॉन्ड कयो, उन्हनि खे उन्हनि ॾे तवजा कई, उन्हनि ॾे मतिलबु आउट ऑफ द वे अल्लाह ताला प्यार सां मोहबत सां उन्हनि ॾे तवजा कई ऐं उन्हनि खे रिस्पॉन्स ॾिनो। त फ़स्तजाब जो मक़सदु इहो ॿिनि जॻहियुनि ते बि क़ुर में आहे इहो अल्फाज़, जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़याम में बीठा ऐं सूरह अल इमरान में जेके आयात आहिनि 190 खां 195 190 to 195 त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़याम में बीठा ऐं उहे इहे आयात पढ़नि पिया त उन में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके एतिरे हद ताईं उन्हनि जा ॻोढ़ा निकिता जो ज़मीन जिते पेर आहिनि उहा बि आली थी विया आहिनि एतिरे हद ताईं। त उन खां पोइ अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो फ़स्तजाब लहुम, ऐं अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे रिस्पॉन्स कयो। अल्लाह सुब्हानो ताला जेको आहे उन्हनि जी दुआउनि जो उन्हनि खे रिस्पॉन्स ॾिनो, उन्हनि खे जवाबु ॾिनो ऐं उन्हनि जी दुआऊं क़बूल कयूं। त हिन में बि ईअं आहे फ़स्तजाब लहू रब्बुहु फसरफ़ अन्हु कैदहुन्न। त जीअं उन खां पहिरीं आयात में आहे इल्ला तसरिफ़ अन्नी कैदहुन्न, त यूसुफ अलैहिस्सलाम चयो त अगरि हुननि जो मकर तूं मूंखां न टारींदे, मूंखां परे न कंदे, मूंखां टर्न न कंदे त थी सघे थो मां इन शइ ॾे माइल थी वञा। त हिते अल्लाह सुब्हानो ताला चए थो रब्बुहु फसरफ़ अन्हु कैदहुन्न, इन सवाल जो जवाबु इन दुआ जो जवाबु थो ॾिए त ऐं उनजे रब उनजे पालनहार अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे जेको आहे उन्हनि खां उनजे मकर खां अहिड़ी तरह परे कयो, उनजे मकर खां अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे परे कयो। इन्नहु हुव समीउल अलीम, छो त उहो ई बेशक उहो ई आहे जेको ॿुधे बि अथो ऐं उहो ख़बर बि रखण वारो आहे। हाणे इन में यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो उन्हनि दुआ घुरी, अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे रिस्पॉन्स ॾिनो उन्हनि जी दुआ जो। यूसुफ अलैहिस्सलाम अगरि मिसाल जे तौर ते इन इवेंट्स खे असां ॾिसूं जेके बैक पास्ट में इवेंट्स थी चुका आहिनि, मिसाल जे तौर ते अगरि यूसुफ अलैहिस्सलाम जेल में न वञनि हा ऐं जेल में उन्हनि सां ॿ साथी मिलिया, उन्हनि खे यूसुफ अलैहिस्सलाम उते बि दावत ॾिनी ऐं उन्हनि जी जेका दावत हुई उहा कहिड़े नमूने हुई उहा अॻिली आयत में, इन खां पोइ वारी आयत में उहा दावत आहे जेका उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾिनी जेल में अंदरि। त इहे जेके शयूं आहिनि इहे क़यामत ताईं जेको बि क़ुर पढ़ंदो, नमाज़ में जॾहिं इहे सूरतूं पढ़ी वेंदियूं आहिनि त इहे क़यामत ताईं हर कोई इन स्टोरी खे दोहराईंदो, इन स्टोरी मां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं हासिलु कंदो ऐं पंहिंजी ज़िंदगी जेको आहे उहो सुधारींदो। ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे अगरि ॿाहिरि उन सां हसद न कंदा, उनखे खूह में न विझंदा त काफ़िलो उन काफ़िले वारा न खणंदा उनखे, अगरि काफ़िले वारा न खणंदा त उहे मिस्र न अचंदा, अगरि मिस्र न अचनि हा त मिनिस्टर उनखे ख़रीद न करे हा ऐं पंहिंजे घर में न रखी हा। अगरि पंहिंजे घर में न रखी हा त मिनिस्टर जी ज़ाल जेको आहे अहिड़े क़िस्म जो अमल या अहिड़े क़िस्म जी ख़्वाहिश उन सां न करे हा त यूसुफ अलैहिस्सलाम जेल में न वञा। अगरि जेल में उहे न वञनि हा त बादशाह जेको ख़्वाबु ॾिठो जंहिंजे लाइ उनजा वज़ीर उनखे चवनि पिया त इहो परेशान ख़्यालु ख़्वाबु आहे, त उनजी ख़्वाब जी ताबीर यूसुफ अलैहिस्सलाम न ॿुधाइनि हा। अगरि यूसुफ अलैहिस्सलाम उनजे ख़्वाब जी ताबीर न ॿुधाइनि हा त उन मिस्र में कहत अची वञे हा ऐं ॾुकर अची वञे हा, जंहिंजे करे इलाही मौत थियनि हा ऐं इलाही जेको आहे नुक़सानु थिए हा, इलाही जानूं जेके आहिनि उहे वञनि हा, इलाही जेके आहिनि माण्हू पंहिंजी औलाद खे बुख में मरंदे ॾिसनि हा ऐं इलाही माण्हू जेको आहे बुख ते मरनि हा। त यूसुफ अलैहिस्सलाम जेके बि तकलीफ़ूं ॾिठियूं, जेके बि शयूं हुयूं, इहे सभु अल्लाह सुब्हानो ताला जो प्लान हुयो ऐं अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम खे उन खां पोइ जेल खां पोइ अल्लाह ताला उन्हनि खे मिनिस्टर कयो, जंहिंजे करे उन्हनि जेको आहे अहिड़े नमूने मिनिस्ट्री हलाई, फाइनेंस मिनिस्टर हुया उहे अहिड़े नमूने हुननि मिनिस्ट्री हलाई जो उहे ॾुकर खां कहत ज़दा खां जेके अॻिला 7 साल आहिनि उहे उन खां बची सघनि त जीअं इलाही माण्हुनि जूं जानूं बची सघनि।
त इहो सॼो जेको प्लान हुयो इहो अलाह सुभाणे व ताला जो हुयो। त हाणे अलाह सुभाणे ताला फरमाए थो त मां उन्हनि जो जेको मकर हुयो उहो परे कयो। असां अगरि ॾिसूं हिन में त जेल में वञण जी जेका एडवाइस हुई, जेको मशवरो हुयो, उहो कंहिंजो हुयो? उहो मशवरो हुयो मिनिस्टर जी ज़ाल जो मशवरो हुयो। त अलाह ताला चए थो मां मकर अहिड़ी तरह उन्हनि खां परे कयो, मतिलबु यूसुफ अलैहिस्सलाम खे उतां कढी करे, ऐं जेल जो जेको एडवाइस मशवरो हुयो उहो मिनिस्टर जी ज़ाल जो हुयो, या त इहो अमल करे या जेल में वञे। पर अलाह ताला चए थो त उहो जेको हुयो उहो सॼो प्लान अलाह जो हुयो। त अलाह सुभाणे ताला उन्हनि खे जेके उहे जेल में विया ऐं उन खां पोइ जेको उते उन्हनि सां साथी मिलिया, उन्हनि खे उन्हनि पंहिंजो ख़्वाबु ॿुधायो ऐं इहे अॻिते आयात आहिनि उन में। त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त असांजी ज़िंदगी में इलाही टफ टाइम हूंदो आहे, पर उन खां पोइ जेको वरी उन खां पोइ जेको अलाह सुभाणे ताला उन जो बदिलो ॾींदो आहे उहो उन खां वधीक ॾींदो आहे। त यूसुफ अलैहिस्सलाम खे अलाह ताला दुनिया में बि ॾिनो ऐं आख़िरत में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे उन्हनि खे ई ख़बर हूंदी, अलाह खे ख़बर हूंदी त आख़िरत में उन्हनि खे छा थींदो। छो जो इहे आयात जेके आहिनि क़ुर में, क़ुर नाज़िल थियो यूसुफ अलैहिस्सलाम जे वञण खां इलाही पोइ। यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं ॾिसंदा क़यामत जे ॾींहुं त मुंहिंजी स्टोरीज़ जेके आहिनि मोमिन मुस्लमान माण्हू पढ़ंदा हुया ऐं उन्हनि मां जेको आहे फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो, पंहिंजी ज़िंदगी सुधारींदा, त इहो सदका जारिया में थो अचे। त इहो असांजे दीन जो प्रिंसिपल आहे, बेसिक प्रिंसिपल जंहिंखे चवंदा आहिनि सदका जारिया। जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिकिड़ो जेको ॿिज आहे उहो पोखियो, तव्हां भले उन मां फ्रूट थी सघे थो न खाओ। असां अगरि उन मां ॿिज मां पोखियां थो, थी सघे थो 8-10 सालनि खां पोइ उहो वॾो थिए ऐं पोइ फ्रूट ॾिए, कोई उन मां छांव वठे, कोई उन मां जीत खाइनि, कुझु बि थिए, त थी सघे त मूंखे फ़ाइदो न मिले, पर इहो सदका जारिया आहे। त इहो असांजे बेसिक प्रिंसिपल आहे असांजे दीन जो। त यूसुफ अलैहिस्सलाम इलाही जानूं बचायूं, त अलाह सुभाणे ताला फरमाए थो त जंहिं हिकिड़ी जान बचाई ॼण की उन सॼी दुनिया जी जानूं जेके आहिनि उहे बचायूं। त अलाह सुभाणे ताला हिते इहा शइ असांखे ॿुधाए थो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू उहो बुराई सोचींदा आहिनि मोमिन लाइ, जेको बिलीवर आहे, जेको मुस्लमान आहे, उन्हनि जे लाइ माण्हू बुराई सोचींदा आहिनि। ज़ाहिरी तौरु बुराई लॻंदी आहे, पर इन में बि हिकिड़ो अलाह ताला जो प्लान हूंदो आहे, ऐं उन खां पोइ माण्हू जॾहिं उन मां निकिरंदो आहे पोइ सोचींदो आहे त इहो अलाह जो प्लान हुयो, इन जे करे ई मां हिन जॻह ते पहुतो आहियां। त इहे शयूं ज़िंदगी में रियल लाइफ में बि थींदियूं आहिनि। जीअं यूसुफ अलैहिस्सलाम खूह में हुया, उन खां पोइ अलाह ताला उन्हनि खे सुठी जॻह ॾिनी वज़ीर जे घर में, मिनिस्टर जे घर में। त जॾहिं उहे खूह में हुया, डार्क प्लेस में हुया, ऊंदाही में हुया, ग़याबतुल जुब, त उन खां पोइ अलाह ताला उन्हनि खे जेको आहे इहो मिनिस्टर जे घर में राइश ॾिनी। जॾहिं जेल में विया त उन खां पोइ अलाह सुभाणे ताला उन्हनि खे मिनिस्टर कयो। थोरी तकलीफ़ ऐं घणी तकलीफ़, इन ॿिन्हिनि मां घणी तकलीफ़ जेल जी आहे। हुन जवानी में जेल में हुया ऐं उन खां जॾहिं ॿार हुया खूह में हुया। जॾहिं खूह मां निकिता त अलाह ताला उन्हनि खे सुठी राइश ॾिनी। जॾहिं जेल मां निकिता त अलाह सुभाणे ताला उन्हनि खे मक़ाम ॾिनो, रिस्पेक्ट ॾिनी, इज़त ॾिनी, उन्हनि खे मिनिस्टर कयो। अच्छा, इन खां पोइ अलाह सुभाणे ताला अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे जेको आहे माइन जो, उन्हनि औरतुनि जो मकर उन्हनि खां टारियो। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो इन्नहु हुव समीउल अलीम। समी जी मतिलबु आहे ॿुधण वारो, ऐं अलीम मतिलबु ख़बर रखण वारो। जीअं असां वात सां त कुझु चऊं था, इहा हिकिड़ी शइ ॿुधी वञे थी, पर जेका दिलि में अंदरि शइ आहे उहा ॿुधी नथी वञे, उहा सिर्फ़ु जेका अलाह खे ई ख़बर आहे, ॿियो कंहिंखे बि ख़बर नाहे। त अलाह ताला चए थो मूंखे जेके इंटेंशन हुया यूसुफ अलैहिस्सलाम जी दुआ जा, जेके बि उन्हनि जी ज़हन में जेके सोचूं, दिलि जूं सोचूं, मां उहे सभु ॿुधां बि पियो वात मां, जेके उहे चवनि पिया, दुआ घुरनि पिया, पर जेको उनजो इंटेंशन हुयो अंदरि उहो बि मूंखे ख़बर हुई। इन जेको अलाह सुब्हानहू तआला फरमाए थो इन्नहु हुव समीउल अलीम। जीअं मिसाल जे तौर ते असां सूर फातिहा पढ़ंदा आहियूं, निमाज़ में चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, त असां ज़बान सां चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पर सोचुनि में कॾहिं कॾहिं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि त मूंखे हे शइ बि कोन्हे, मूंखे मानी बि न मिली, मूंखे रुगो कंप्लेंट्स हूंदियूं आहिनि असांजी सोचुनि में। असां वात सां त चऊं था अल्हम्दुलिल्लाह, पर दिलि में असां जेको सोचूं था उहा उनजी मीनिंग उहा नाहे। त अलाह सुब्हानहू तआला फरमाए थो जेको मां ॿुधण वारो आहे, जेको तव्हां वात सां था चओ, ऐं जेको इंटेंशन तव्हांजे दिलि में अंदरि आहे, उहो बि मूंखे ख़बर आहे। इन्नहु हुव समीउल अलीम। त अलाह सुब्हानहू तआला ॿुधे बि अथो, ऐं अलाह ताला ख़बर बि रखे थो जंहिं इंसान जे दिलि में छा आहे, कहिड़े इंसान में ज़हन में छा आहे, ऐं उन जे ज़बान में छा आहे। त इहे शयूं हूंदियूं आहिनि। त कॾहिं कॾहिं माण्हू इलाही ईअं बि चवंदा आहिनि त हेतिरा दफ़ा हे पढ़ो त तव्हांखे, जीअं अली रज़ियल्लाहु अन्हु मार्केट में वञनि पिया त हिकिड़ा माण्हू हुया, उन्हनि उहे पढ़नि पिया अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। त अली रज़ियल्लाहु अन्हु खे सॾु कयो ऐं चयूं त
तुंहिंजे अस्तगफिरुल्लाह जो मक़सदु बि अस्तगफिरुल्लाह हुजे, त सिर्फ़ु ज़बान सां चवण जो इहो न आहे त असांखे दिलि में बि उही शयूं हुजनि त मां अलाह खां माफ़ी थो वठां। जॾहिं मां ईअं चवंदुसि अस्तगफिरुल्लाह, मां अलाह खां माफ़ी थो वठां, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे इहो सोचणो पवंदो त मां वरी उहो गुनाह न कयां, या वरी जेके गुनाह कया आहिनि उन्हनि जी माफ़ी थो वठां, त मां वरी अहिड़े क़िस्म जी का बि हरकत न कयां, को मां वरी कूड़ न ॻाल्हायां, कंहिं बि शयूं जेके मां कयूं आहिनि मां उहे न कयां। को बि हिन दुनिया में परफेक्ट न आहे। इहे सभु जेके शयूं आहिनि मुंहिंजे लाइ बि आहिनि, तव्हां लाइ बि आहिनि, हर कंहिंजे लाइ आहिनि, ऐं इहे क़यामत ताईं ईअं ई रहंदियूं। अच्छा, उन खां पोइ वारी जेका आयात आहे उन में अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त वरी बि निशानियुनि ॾिसण खां पोइ खेनि जॾहिं इहा ॻाल्हि नज़र आई त कुझु वक़्त ताईं खेसि ज़रूरु क़ैद में विझनि। त हाणे निशानियूं छा जूं, आयात छा जूं, त मिनिस्टर खे ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम बेकसूर आहे। मिनिस्टर जी ज़ाल जेको आहे उन पाण ई चयो त हे जेको आहे इन पंहिंजो पाण खे पाक रखियो, उन पंहिंजी वात सां पाण ज़बान सां मञियो त हिन जो को बि कसूर न आहे, पर तॾहिं बि अगरि हिन इहो न कयो त जेल में विधो वेंदो। त ईअं ई नॉर्मल ज़िंदगी में थींदो आहे त जॾहिं को पावरफुल माण्हू हूंदो आहे, जॾहिं को अहिड़ी लेवल ते माण्हू हूंदो आहे, त कंहिंखे बि जेल में विझराए छॾींदा आहिनि बग़ैर कंहिं केस जे, बग़ैर कंहिं ॻाल्हि जे, सिर्फ़ु सच ॻाल्हाइण जे करे या कंहिं मामूली ॻाल्हि जे करे, उनजो चाहे कसूर न बि हुजे। त इहा नॉर्मल शइ थींदी आहे अॼुकल्ह जे दौर में बि। त उनखे वॾे माण्हू खे कंहिंखे जेल में विझराइण को एॾो ॾुखियो न आहे। पर हाणे हिन शइ में अगरि यूसुफ अलैहिस्सलाम खे उन्हनि जो ट्रायल थिए आहे, कोर्ट में वञनि हा, वकील थिए हा, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूसुफ अलैहिस्सलाम सचो साबित थिए हा, ऐं इहो सॼो इल्ज़ाम कंहिं ते अचे हा, मिनिस्टर जी ज़ाल ते। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मिनिस्टर खे रेपुटेशन जी पंहिंजी जी उनजी इलाही परवाह हुई, ऐं इहे शयूं जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु थी वञनि हा, यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहे सचा थी वञनि हा। त हुननि चयो त कुझु वक़्त लाइ, जॾहिं सभु शयूं सोचूं उन खां पोइ सभु निशानियूं ॾिठूं, त चयो कुझु वक़्त लाइ जेको आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे असां जेल में था विझूं। उहो कुझु वक़्तु जेको हुयो उहो इलाही वक़्तु थी वियो, छो जो मिसाल जे तौर ते अगरि कंहिं बेगुनाह माण्हू खे माण्हू जेल में विझे थो ऐं वरी कढे थो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो बेगुनाह माण्हू पंहिंजी सचाई माण्हुनि खे ॿुधाईंदो। त हुननि ईअं ई जेको आहे टाइम पीरियड वधंदो वियो, ऐं ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं कंहिं माण्हू खे सच ॻाल्हाइण जे करे उनखे पकिड़े वेंदा आहिनि, ऐं अहिड़ी जॻह ते उनखे बंदि कंदा आहिनि जिते उहो न कंहिं वकील सां अप्रोच करे सघे, न ॿियो कंहिंसां अप्रोच करे सघे। त जीअं अगरि ॿियो कंहिंसां अप्रोच कंदो त असां जो कूड़ ज़ाहिर थी पवंदो, चाहे उहो गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु हुजे, चाहे उहो कंहिं माण्हू जे वॾे माण्हू जे ख़िलाफ़ु हुजे, त उनखे अहिड़े उन में बंदि कंदा आहिनि जिते उनजो कंहिंसां बि कॉन्टेक्ट न हुजे, त जीअं उहो वकील न करे सघे, कोर्ट में न वञी सघे, जज न करे सघे, त वेंदो त उहो बेगुनाह साबित थी वेंदो। त हिते बि कुझु अहिड़े क़िस्म जो सीन हुयो त उन्हनि जेको आहे सॼियूं ॻाल्हियूं ॾिठियूं, सॼियूं ॻाल्हियूं निशानियूं ॾिठूं त यूसुफ अलैहिस्सलाम सचो ई आहे, पर उन खां पोइ बि जेको आहे उनखे जेल मोकिलियो वियो। कुझु अर्से ताईं इहो डिसाइड कयूं त उन्हनि खे जेल में विझूं, जेल में विधूं। ऐं हिकिड़ी ॿी इहा बि तफ़सीर में शयूं लिखियलु आहिनि जंहिंजी अथेंटिसिटी कोन्हे। इहा त मिनिस्टर जी जेका ज़ाल आहे उन पंहिंजे मुड़ुस खे चयो त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो मुंहिंजियूं सहेलियूं आयूं, ऐं उन्हनि जे साम्हूं जेको आहे इहा जेको उन ॾींहुं सीन थियो इहो सॼो उन्हनि खे ॿुधाई, मुंहिंजी जेका इंसल्ट कराई, मुंहिंजी बेइज़ती कराई, अगरि तूं उनखे जेल में न विझराईंदे त मां जेको आहे सभिनि खे इहा ॻाल्हि ॿुधाए छॾींदुमि। त इहा शइ बि आहे, पर इन ॻाल्हि में अथेंटिसिटी या इन जी का अहिड़े क़िस्म जी हदीस या का अहिड़ी नथी मिले। इहा माण्हुनि जीअं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे पेचअप करण जूं या गैप्स जेके आहिनि उहे फिल करण लाइ इहे लिखियूं वियूं आहिनि, कुझु किथां कुझु किथां। पर इन ॻाल्हि में मुफ़स्सिरीन घणा चवनि था त इन ॻाल्हि में का बि अथेंटिसिटी न आहे, पर हुननि सिंपली जेको आहे निशानियूं ॾिठियूं त यूसुफ अलैहिस्सलाम सचा आहिनि। ऐं जेको ॾोह आहे उहो सॼो मिनिस्टर जी ज़ाल जो आहे, त हुननि इहो ॾिठो त हाणे इहे निशानियूं त आहिनि, अगरि हाणे इहा ॻाल्हि खुली वई त अञा वधीक प्रॉब्लम थींदो। त हुननि इहो ई सोचियो त कुझु वक़्त लाइ यूसुफ अलैहिस्सलाम खे असां हितां परे कयूं ऐं जेल में विझूं। अहिड़ी तरह अल्लाह सुब्हानो व तआला हुनखे मायुनि जे मकरनि खां, उन्हनि मायुनि जो जेको मकर हुयो, चालबाज़ी हुयूं, अल्लाह ताला अहिड़ी तरह यूसुफ अलैहिस्सलाम खे उतां परे कयो। हुन खां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं जेल में विया त जेल में जेके उन्हनि जा साथी हुया उन्हनि साथियुनि खे अल्लाह जी तबलीग कयूं। उन्हनि जेको आहे जेल में ईअं न त मां हाणे जेल में छो आयो हुयुमि या परेशान, न, उते बि अल्लाह जो पैगाम पहुचायूं। ऐं उन्हनि खे ख़बर हुई त मुंहिंजो रब जेको आहे उहो मूंसां गॾु आहे, जेको बि थिए थो उहो को मां पंहिंजे रब जो जेको नाफ़रमानी नथो कयां। इहे जेके बि तकलीफ़ूं आहिनि, इन खां अॻु में जेके तकलीफ़ूं थियूं आहिनि, मुंहिंजो रब मूंसां रुॻो राज़ी आहे, त बसि मूंखे ॿियो कुझु बि न खपे, इहे तकलीफ़ूं पाण ई अल्लाह सुब्हानो व तआला दूरि कंदो।
त अलाह सुभाणे ताला असां मां कंहिंखे बि अहिड़े क़िस्म जी या इन खां कहिड़े बि क़िस्म जी तकलीफ़ खां बचाए। असांखे हर वक़्तु दुआ घुरणु घुरिजे त अलाह ताला हर क़िस्म जी आज़माइश खां असांखे बचाए ऐं का बि अहिड़ी आज़माइश अचे त उहा जल्दी ख़तमु थी वञे ऐं अलाह ताला असां सभिनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।